पंजाब में तो तबाही हले थी पई, उते तो तबाही बाक़ाइदा आयल आहे। माण्हू 4-4.5 ॻोठ चवनि था जेके पाणी अंडर अची चुका आहिनि। वरी रहंदो अञा बरसातूं भी शुरू थियूं आहिनि। 500 मिलीमीटर बारिश थी थिए, ख़तरनाक बारिश आहे। सही ॾिसो केतिरा ॻोठ ॿुधायो था? 4,000-4,500। हाणे पंजाब जे इहे जेके जनरल ॻाल्हि थो कयां, ईअं एकड़ ॿेकड़ फ़र्क़ु हूंदो। पंजाब में असां सिंध में नंढा ॻोठ बि हूंदा आहिनि। असां वटि इहो थींदो आहे त मां इलाइक़े पंहिंजे घर जो चङो मुड़ुसु आहियां, ऐं पंहिंजा 4 घर अलॻि वञी रखंदसि, ऐं पोइ आउं चवंदई अली ख़ान ॻोठ थी वियो, ऐं पाण ख़ान आहियां। त हिते असां वटि नंढा नंढा ॻोठ बि हूंदा आहिनि, पंजाब में बि हूंदा आहिनि। पर पंजाब में सिंध जी भेट में वॾा ॻोठ हूंदा आहिनि, गॾियल तौर ते। हिते आबादी बि घणी आहे, पर अमूमन ताकी फैसिलिटेट बि थी सघनि न। मतिलबु बिजली अचे त 4 घरनि लाइ अलॻि त कोन ईंदी, त पोइ हुते अगरि 400 घर हूंदा आहिनि या 4,000 घर हूंदा आहिनि। सो हाणे तव्हां तसवर कयो त 4-4.5 हज़ार ॻोठ अगरि मुतासिर थिया आहिनि, त मतिलबु लखनि लखनि में मिलियन्स में माण्हू मुतासिर थिया हूंदा। हीअ पंजाब जी रीसेंट हिस्ट्री में मुंहिंजे ख़्याल आहे त हीअ वॾी कैटास्ट्रोफी आहे। ऐं हुन में कुझु त ज़ाहिर कुदरत बि आहे। जीअं हाणे गुजरात में ॿुधायो पिया त 500 mm पाणी किरियो आहे। हाणे 500 मिलीमीटर पाणी खे त केरु छा थो करे सघे? ऐं 24 कलाकनि जे अंदरि किरियो आहे। त हिते क्लाउड बस छा, क्लाउडनि जा क्लाउड बस थी विया हूंदा। 500 mm त इलाही पाणी हूंदो। पर जेको ख़ुदि हीअ जेको हिननि रावी खे ऐं हीअ चिनाब ऐं हिन खे जेको सम्झो पिए त हीअ हिकिड़ा डेड रिवर्स आहिनि, इहो मुंहिंजे ख़्याल आहे हिन पासे पंजाब हुकूमत सबक़ु सिखियो हूंदो त दरिया ऐं हू सजाद अली जो गानो बि आहे त रावी पानी कोई नहीं, हा पाणी कोई नहीं, त उहो हाणे पाणी पाणी आहे। सो रावी सां बि जेको कयूं, ऐं हुन वई हू कहिड़ो आहे पंहिंजो पीटीआई अॻूणो जेको वज़ीर साहिबु असांजी जेकी स्कीम हाउसिंग, अली ख़ान साहिब जी हाउसिंग स्कीम में हीअ ठहियूं। हाणे केरु पुछे थो बाबा तव्हां दरिया बादशाह जे पेट में इंक्रोचमेंट कीअं था कयो? हू चवनि था मूं वटि 3,000 एकड़ ज़मीन आहे हिते, तव्हां 300 एकड़ जी ॻाल्हि था कयो। अलीम ख़ान साहिबु चए थो। कॉलन सां गॾु शमीर बलोच शिकारपुर मां। जी बलोच साहिबु छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी शायदि। छा चवणु चाहींदा? जी भुगे साहब आवाज़ अचे थो साईं? जी 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 साईं। हेलो जी साईं। याज़ साहब गुज़ारिश ये आहे त अॼु सोशल मीडिया ते मां ॾिठो त साईं फज़ल शाह जी जेका ड्यूअल नेशनलिटी हुई, उनजो सुप्रीम कोर्ट मां स्टे मिलियल हो। 3 दफ़ा साईं वज़ीर आज़म थियो आहे। सो उन केस खे रीओपन पिया था कनि स्टे खे। अलाए हाणे इहो प्रेशर था विझनि साईं ते त भई हिन इहो जेको NSC आहे या डैम आहिनि पाणी आहे, त साईं ते प्रेशर आहे या कोई ॿियो मसइलो आहे? साईं साहिब ने त रोशनी विझनि। कंहिंजी ॻाल्हि था कयो साईं? ऐं सीएम साहब जो सुप्रीम कोर्ट में स्टे आहे जी 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 ड्यूअल नेशनलिटी जो। जी 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 ते उन ते जेको आहे सो रीओपन पियो थो थिए। इहो खुले थो सोशल मीडिया ते अॼु ॻाल्हि हली आहे। अच्छा ठीकु सही ठीकु सही साईं। चवंदा ॿीहर केस जेको आहे उहो रीओपन थो थिए सोशल मीडिया ऐं हली आहे इहा ॻाल्हि, त छा CM साहिब जे मथां प्रेशर आहे या मुहम्मद अली शाह जे मथां? सोशल मीडिया ते साईं चवनि था केस आहे। उहो हो त सही केस पोइ शायदि ख़तमु थी वियो या ईअं जीअं कई केसिस असां वटि। हा पोइ स्टे अचण खां पोइ त पोइ सालनि जा साल किसा हलिया वेंदा आहिनि असांजे अदालती निज़ाम जा मामला। मूंखे ख़बर न आहे साईं, ऐं सोशल मीडिया ते हाणे इहे कहिड़ी कमेंट्री कई। ज़ाहिर आहे न का ख़बर न आहे त का शइ थिए थी या का शइ नथी। साईं जी ॻाल्हि साईं हाणे ज़ाहिर आहे ॻाल्हियूं त आहिनि न मुल्क में अंदरि जिते किथे हलनि थी पियूं ॻाल्हियूं। अॼु वकील हज़रात बि जेको आहे उहो एक्टिव नज़र आया कराची में सेमिनार वग़ैरह। जस्टिस अतर मुनल्ला साहिब बि ऑन ड्यूटी आहिनि, उहे वेठा हुया, उहे बि मौजूदु हुया। जस्टिस अतर मुनल्ला साहिबु जेको आहे उहो काफ़ी जेको आहे उहो डिफ़िकल्ट लैंग्वेज सां पाकिस्तान खे चयो आहे त भई हाइब्रिड निज़ाम कुझु न हूंदो आहे। हालांकि हुकूमती वज़ीर हाइब्रिड निज़ाम कनि था पिया, पर हाइब्रिड निज़ाम कुझु न हूंदो आहे, अमरियत हूंदी आहे। जी उन्हनि 2-3 ॻाल्हियूं कयूं जेको मूं हेडलाइंस में ॾिठियूं। जस्टिस अतर मुनल्ला साहिबु हिकिड़ो त चवनि त भई हीअ पाकिस्तान जी जेका अदालती तारीख़ आहे उहो एॾी का क़ाबिल रश्क कोन्हे। इहा ॻाल्हि पहिरियों माण्हू न आहे, सभई चवनि था। अदलिया जा जेके माज़ी में फ़ैसिला आहिनि, माज़ी चऊं माज़ी चवणो आहे न सर फ़िलहाल ताईं ठीकु आहे। माज़ी में त ॾिसो गुज़िरियल ॾींहं खां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेको माज़ी थी वञे थो त इन जा फ़ैसिला त अच्छा पोइ उन मां को शइ तब्दील बि नथी थिए। आवाज़ अचनि था
माना माज़ी मां को इहो आसिरो हुजे त हाल में शयूं मटिजी वेंदियूं या मुस्तक़बिल में थी वेंदियूं, अहिड़ो बि को आसिरो नथो नज़र अचे। लेकिन बहरहाल जैसे अतरमन अल्लाह साहब सां इतफ़ाक़ आहे त को क़ाबिल रश त कोन्हे, बल्कि काफ़ी फ़ैसिला हिते अहिड़ा आहिनि जेके कारा कानून हुआ, कारा फ़ैसिला हुआ माज़ी में जेके असांजी मुअज़्ज़ज़ अदालतनि कया। बाक़ी जगह इहा ॻाल्हि आहे त अच्छा तव्हां कॉलर चवंदा पिया त फ़क़ीर लखाणो संजराणी मीरपुर कासमा जी। संजराणी साहब छा चवणु चाहींदा? सभु खां पहिरियों साईं खे तव्हांखे सलाम। साईं हाणे कचो त सॼो ॿुधी वियो, कचे जा जीत जड़ा के वणनि ते के केॾां, त हाणे धाड़ियल बि सभु ॿाहिरि आया हूंदा। पोइ हींअर त हिकिड़ी मोबाइल वॼे त बि सभिनी खे गेले वठी अचे। हींअर त हुकूमत सुस्ती न करे, छो सिंध हुकूमत एतिरी माण्हुनि खे परेशान दुनिया पई खिलाए, एतिरी बेवसा जा केॾी महिल चवनि था त असां धाड़ियुनि खे माफ़ी था ॾियूं। पोइ जिन्हनि जा प्यारा शहीद थिया आहिनि उहे बि बसि ईअं ई रायगान विया हलिया। जिन्हनि खां भुंग वरितऊं हिननि खे रोज़गार बि ॾींदा त सभु जी ठीकु साईं। असीं 10 धाड़ियुनि जे अॻियां बेवस त न हुजणु खपे। एॾी सारी हुकूमती मिशनरी में त वरी ताक़त हूंदी आहे। बराबरि। आउं त ईअं सम्झां थो। तव्हां जेका पाण ॻाल्हि पे कई जस्टिस अतरमन अल्लाह साहब जी, त हाइब्रिड निज़ाम का शइ न हूंदी आहे, इहा आमरियत ई हूंदी आहे। जस्टिस एंड सुप्रीम कोर्ट जा चई सघनि था, असीं इन करे नथा चई सघूं, दिलि त असांजी बि करे थी, पर असीं इन करे नथा चई सघूं छाकाणि त ही हुकूमत, हिन हुकूमत जा वज़ीर हिकु न ॿ इहो चवनि था त हीउ हाइब्रिड सिस्टम आहे। कूड़ नथा ॻाल्हाइनि, जेका ॻाल्हि हुजे इहा शाबाश हुजे त हू मुंहं सां चवनि था त हीउ हाइब्रिड सिस्टम आहे। हाइब्रिड सिस्टम बोले तो सिविलियन ऐं नॉन सिविलियन फोर्सिस जो मिलाप ऐं हाइब्रिड आहे। हर ॻाल्हि इहा आहे त बारीकी में फ़र्क़ु ॻोल्हे सघिजे थो। अगरि आऊं इज़त एतिराम सां जस्टिस अतरमन अल्लाह साहब जी ॻाल्हि खे में मतिलबु गुंजाइश कढां त सरकार लाइ, त इहा आहे फ़र्क़ु मुकमल आमरियत ऐं हिकिड़ी हाइब्रिड में। त मुकमल आमरियत में आइन खे जेको आहे सस्पेंड कयो वञे थो ऐं जज साहिबान खे बि जेको आहे पोइ PCO जे तहत या LFO जे तहत जेको आहे उहो हल्फ़ खणणो पए थो। हिन में इहो आहे त अञा उहा ज़रूरत नथी महसूसु थिए, मुंहिंजो उहा ज़रूरत महसूसु नथी थिए, न त शायदि। ऐं सो आइन बि जहिड़ो तहिड़ो पाण खे नज़र अचे थो, पार्लियामेंट बि जहिड़ी तहिड़ी नज़र अचे थी पाण खे। सो लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही जेको हिकिड़ो बहस थींदो त यार हिकिड़ी आमरियत ऐं सुठी आमरियत में छा फ़र्क़ु आहे, ऐं हिकिड़ी जमहूरियत ऐं ख़राबु जमहूरियत में छा फ़र्क़ु आहे। त उन में हमेशह इहो बहस ज़माने का आहे त बिनेवलियन डिक्टेटर हुजणु खपे ऐं पोइ सुठो डिक्टेटर ऐं सुठो ऐं ख़राबु डिक्टेटर में छा फ़र्क़ु आहे। त सुठो या ख़राबु छा, डिक्टेटर त डिक्टेटर आहे। सो जमहूरियत में गुंजाइश हूंदी आहे त हू हिकिड़ी ख़राबु जमहूरियत में बहितर थी सघे। सो अगरि ही हाइब्रिड सिस्टम मूंखे सम्झ नथो अचे त इहो बहितर कीअं थी सघे थो। एग्ज़ैक्टली। न ही पूरो आमरियत आहे, जी हा, न ही पूरी जमहूरियत आहे, त अञा त आधा तीतर है।